या अली मदद ज़फ़र काज़मी साईं जी 15वीं वरसी सिंध अजायब घर हैदराबाद में मल्हाई वई। अदीब दानिश्वर संदसि फैमिली मेंबर न्याणा दोस्त यार म्यूज़ियम स्टाफ सभिनी गॾिजी साईं ज़फ़र काज़मी जी 15वीं वरसी सिंध अजायब घर हैदराबाद में मल्हाई। लंगर न्यास दुआ कुरान खानी मजलिस फ़कीर पाक के तरफ़ा बाज फयाज़ तूं अचे साईं खे ॾे हिकिड़ो पासिरो हिन पासे हिनखे ढक ॾेई छॾियो। अचो बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। साईं ज़फ़र अली शाह काज़मी साईं जी वरसी 15वीं जेका सिंध म्यूज़ियम में मल्हाई पई वञे ऐं सभु अदीब दोस्त साईं ताज साहब, साईं सलीम चन्ना साहब, सज्जाद मिर्ज़ा साहब, फयाज़ भा, साईं मौला बख्श मोहब्बती ऐं ख़ान मोहम्मद बलूच, उल्फत हुसैन सब दोस्त गॾु आहिनि साईं जी वरसी में। अंदर अंदर म्यूज़ियम में एॾा काज़मी साहब जी मज़ार ते अचो अचो असांजे सिंध जा अदीब दोस्त सभु जेके आहिनि से साईं जी मज़ार ते आया आहिनि चादर चाढ़ण। साईं ताज साहब कुछ ॻाल्हायो साईं काज़मी साहब जे बारे में। ज़फ़र काज़मी सिंध जो अज़ीम मुसव्विर हो। ज़फ़र काज़मी ऐं इनकाब शेख ऐं गुल मोहम्मद खत्री जहिड़ा मुसव्विर तारीख़ में कॾहिं कॾहिं पैदा थींदा आहिनि। सिंध जा तमामु घणा मुसव्विर साईं ज़फ़र काज़मी जा शागिर्द हुआ। हिन म्यूज़ियम खे सिंध म्यूज़ियम खे ठाहिण में न रुॻो साईं ज़फ़र काज़मी जो हथ हो, पर संदसि ऑफिस ख़ुदि म्यूज़ियम हूंदी हुई। ऐं असां जॾहिं सुबुह जो सिंधी लैंग्वेज असाड़ी में ईंदा हुआसीं त साईं रोड तां असांखे घुमंदे नज़र ईंदो हो। म्यूज़ियम जे अॻियां पथर बि बर्दाश्त न कंदो हो, भितर बि बर्दाश्त न कंदो हो ऐं ख़ुदि पाण उहे खणी सफ़ाई कंदो हो। हुनजो सम्झो त हीउ इश्क़ हो। ज़फ़र काज़मी पैदा त आमरीअ में थियो, पर हुन वॾो वक़्तु हैदराबाद में ॾिनो ऐं सिंधी अदबी बोर्ड जे महिराण रिसाले जा समूरा स्केच साईं जा ठाहियल हुआ। अलाए केतिरा टाइटल किताबनि जा ऐं महिराण रिसाले जा संदसि ठहियल हुआ। ऐं ज़फ़र काज़मीअ जे वक़्त में लंडन में जेके बि निमाइशूं थींदियूं हुयूं उन्हनि में हमेशह सिंध पहिरियों नंबर ईंदी हुई ऐं डॉन अख़बार जे सुर्ख़ियुनि में उहा ख़बर छपबी हुई। ज़फ़र काज़मी जेको हितां कल्चरल फ्लूट इस्लामाबाद वेंदो हो त उनजी तयारीअ में बि संदसि वॾो हथु हूंदो हो। ज़फ़र काज़मी हमीद आख़ूंद मुमताज़ मिर्ज़ा जी टिमूर्ती मशहूर हुई। हू हिक ॿिए सां हुजाइताबा हुआ, हिक ॿिए जो क़दुरु ऐं एतिराम बि कंदा हुआ। ज़फ़र काज़मी जहिड़ा माण्हू सदियुनि में पैदा थींदा आहिनि, वेंदा आहिनि त सदियुनि खे वैरान करे वेंदा। महिरबानी लख तौर। आऊं चेतन मेघवाड़ मूं से ॾिठा माए जिनी ॾिठो पीरी खे तिनी संदी काए ऐं करे न सघां ॻाल्हि। दोस्तो अॼु ज़फ़र काज़मी जी वरसी मल्हाई पई वञे सिंध म्यूज़ियम में। ज़फ़र काज़मी सिंध जो ख़िदमतगार हो ऐं हुन जेका पंहिंजी ज़िंदगी आहे हुन ईअं सम्झो हिन सॼी सिंध खे गॾु करण जे लाइ सिंध म्यूज़ियम में वक़फ़ करे छॾी। हुन कॾहिं बि इहा परवाह न कई त मूंखे मरण खां पोइ यादि कयो वेंदो या न कयो वेंदो या मुंहिंजो जीअर क़दुरु आहे या न आहे। हुन जो ध्यानु जेको हो, हुनजो जेको मन हो, उहो सॼो इन में हो त हिन सिंध म्यूज़ियम खे कीअं वधीक बहितर खां बहितर ठाहिजे। उन जे लाइ हिन जेके कशाला कया, ॻोठ ॻोठ वियो, उतां शयूं खणी आयो, उहे सभु अॼु सिंध म्यूज़ियम में मौजूदु आहिनि। तंहिंजे करे जेके माण्हू अधु कलाक जे अंदरि सिंध सॼी घुमनि था त इहा हुन सिर्फ़ु ज़फ़र काज़मी जी वॾी महिरबानी आहे। ज़फ़र काज़मी हिकु बहितरीनु मुसव्विर हो। हू पंहिंजे हथ सां
हिकु ॿिनि मिंटनि जे अंदरि ज़बरदस्त स्केच ठाहे सघंदो हो। ज़फ़र काज़मी साईं हमीद सिंधी जो बहितरीनु यार हो, दोस्त हो, ऐं हमीद सिंधी जेतिरा ॾींहं हयाती हो, हमीद सिंधी हुनखे हर साल संदसि वरसीअ ते यादि कंदो हो, प्रोग्राम कंदो हो। अॼु असीं सभु अदीब, शाइर, दोस्त, लेखक हिते गॾु थिया आहियूं। ज़फ़र काज़मी खे उनजे कम खे असां सुर्ख सलाम पेश था कयूं ऐं इहो सॼी सिंध खे पैगाम था ॾियूं त महिरबानी कयो, तव्हां पंहिंजे मोहसिननि खे न विसारियो जिन सिंध जी ख़िदमत कई आहे। अहिड़ो ज़बरदस्त शानदार सिंध म्यूज़ियम तव्हांजे साम्हूं ठाहियो आहे। उनजी क़बर बि उन सिंध म्यूज़ियम जेको आहे उनजे पोयां आहे, उहो अचो करे विज़िट कयो ऐं अहिड़े अमुल माण्हू खे कॾहिं कॾहिं यादि कयो। तव्हांजी महिरबानी। मुकेश बाठाई। मरना मरना सबको करे, मरना जाने न कोई, एक बार ऐसा मरो कि फिर कभी मरना न हुई। अदब ऐं फ़न कॾहिं मरणो न आहे। साईं काज़मी साहब जो जेको कमु आहे उहो तमामु वसी आहे। साईं उस्ताद बि रहिया ऐं साईं जेको आहे, जेको साईं जो पहिरियों जेको मजस्मो ठहियो उहो मुंहिंजे ब्रिटिशा में रखियो हुओ 1958 में। ऐं बाक़ी साईं जो जेको कमु आहे उहो तमामु वसी आहे, वॾो आहे। ऐं साईं जो अदबी जेको फ़न, जेको मुसवरी जेको कमु आहे, इहा ॾात आहे, इहा कॾहिं मरणी न आहे। ऐं साईं जेको आहे, साईं जूं जेके सिंध म्यूज़ियम लाइ जेके ख़िदमतूं आहिनि, पाण असिस्टेंट डायरेक्टर आहे, डायरेक्टर आहे, इहो तमामु वॾो कमु आहे। ऐं तारीख़ में साईं खे हमेशह यादि रखियो वेंदो। साईं जी वसी ते असां साईं जे लफ़्ज़नि जी पेटा पेश कंदा। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मरण जिन खे खपे से मौत खां लिकंदा रहिया आहिनि। मरण जिन खे खपे से मौत खां लिकंदा रहिया आहिनि। जीअण वारा अलाए छो वञनि पिया मौत ॾे दौड़ी। काज़मी साहब हिकु इदारा सां शख़्सियत हुई ऐं मूंखे ज़ाती तौरु फ़ख़ुरु आहे त मूं हुनजे सरपरस्ती में कमु कयो ऐं अहिड़ियूं शख़्सियतूं जिन बाक़ाइदे इदारा ठाहिया ऐं उनजी आबियारी कई। सिंध म्यूज़ियम अॼु जेकॾहिं पंहिंजी कमाल ते आहे त काज़मी साहब जे करे आहे। ऐं सम्झां थो काज़मी साहब जहिड़ी ज़हन ऐं असां सभिनि खे हुनखे ॾिसी घणो कुझु सिखणु घुरिजे। ऐं जेकॾहिं असां ईअं कयो त लख खटियासीं। धणी साईं काज़मी साहब जी मग़फ़िरत फरमाए ऐं हुनखे जन्नत में आला मक़ाम लाइ महिरबानी। मुलविश मोहम्मदी, सेक्रेटरी सिंधी अदबी संगत हैदराबाद। साईं ज़फ़र काज़मी जो मुसवरी में जेको कमु कयो आहे उहो तमामु आला कमु आहे, जीअं साईं ताज साहब ॿुधायो था। ऐं ख़ासि करे किताबनि जा जेके टाइटल आहिनि, महिराण रिसाले जे हवाले सां। पर आऊं चवां थो त जेको सिंध म्यूज़ियम में जेको हुन कमु कयो आहे उहो बुनियादी कमु हुनजो। अॼु जेको असीं हिते बीठा आहियूं या हीअ बिल्डिंगूं मौजूदु आहिनि, इहो सॼो कमु हुनजो आहे। शुरूआति हुनजी थियल आहे। उन में हुन केॾा कछाला कढिया ऐं हर तरह सां उन्हनि कछालनि खे मोहन ॾिनो। ऐं हीउ जेको अॼु जेको कुझु बि आहे उन जी बदौलत आहे, उहो इन जो बानीकार हो। त आउं सम्झां थो संदसि कमु त हुअं ई वॾो आहे मुसवरी में, ऐं हुन खां अदब में बि हुनजो जेको सुनालो आहे। पर आउं सम्झां थो त हीउ इदारो जेको आहे सो अॼु हुन जी बदौलत ई करे आयासीं। सेक्रेटरी बज़ में रूअ रियाण। हथ फन जा कपे तूं सघीं कोन थो ही मिटी आ चिटी। ज़फ़र काज़मी साहब सिंध जे आर्ट सां, सिंध जी मिटीअ सां इश्क कयो ऐं सिंध जी मिटीअ खे आर्ट जे रूप में वधीक ख़ूबसूरत ऐं हसीन बणायो। हुनजो फ़न अॼु बि ज़िंदा आहे ऐं हुनजो नाम ज़िंदा आहे। इहा असांजे लाइ ख़ुशनसीबी आहे त उन अज़ीम हस्तीअ ते असां ॻाल्हायूं। महिरबानी। सलीम चना। साईं ज़फ़र काज़मी जा जेके पोयां 16 साल आहे उन में मां तमामु संदसि वेझो रहियुसि। संदसि पुटु यावर अली काज़मी जेको बहितरीनु मुसविर बि आहे ऐं फ़क़ीर जानन चंद जो तालिब आहे। सूफ़ीज़म ते उनजो वॾो मुतालो आहे। त ज़फ़र काज़मी साहब जेको आहे जंहिं आमरी में जनमु वरितो ऐं उतां ई जेको आहे सो हुन तरक़ी करे जॾहिं कराची में पढ़ियो त हुन मुसवरी जो जेको आहे सो आर्ट सिखियो, जेको हुनखे पंहिंजी वाव ऐं जेको जे तरफ़ां ख़ुशख़तीअ जी सूरत में मिलियो हो। छो त हुन स्कूल जे ज़माने खां वठी बहितरीनु ख़ुशख़त हो। हू उन ज़माने में अंग्रेज़नि जा कार्टून ठाहींदो हो ऐं उन ज़माने में हू जेको आहे सो कापियुनि ते वेही मुसवरी कंदो हो। बहरहाल ज़फ़र काज़मी, उन खां अॻु में साईं गुल मोहम्मद खत्री, उन खां अॻु में साईं इनकाफ शेख ऐं उन सां गॾोगॾु साईं अली अकबर शुमरो ऐं फताह हलेपोटो जेको अञा हयात आहे। बाक़ी 4 त वफ़ात करे चुका आहिनि। इहे सिंध जा लीजेंड मुसविर आहिनि। सिंध जी मुसवरी खे, सिंध जे आर्ट खे, सिंध जी पेंटिंग खे ऐं शाह लतीफ़ जी तस्वीरुनि जे ज़रिए नुमाइंदगी कंदड़ जो जॾहिं बि जेको आहे सो
को हाल अहिवाल वरितो वियो या उनजो जॾहिं बि ज़िक्र कयो वियो त गुल मोहम्मद खत्री खां वठी साईं इनकाब शेख अली अकबर सूमरो जे सॼो किताबु जेको आहे सो शाह जे बेतनि ते रंगीन तस्वीरुनि में छपरायो। हाणे उनजे औलाद जेको आहे उनखे उहा पज़ीराई न ॾियारी, उहो किताबु दम कयो वेठो आहे। जेकॾहिं उन किताब खे उहो ज़ाहिर करे त आउं सम्झां थो त अली अकबर सूमरो जेको आहे सो दुनिया जे साम्हूं हिकिड़ो बहितरीनु मुसवर थी उभरंदो। ज़फ़र काज़मी साहिब जो कमाल इहो आहे त उनजी जेके डायोरामा ठाहिया आहिनि, उहे डायोरामा जेके आहिनि इहे जहिड़ा जगना था नज़र अचनि। उन लतीफ़ ते जेको कमु कयो, भिटाई जे सूरमनि ते के जेके तस्वीरूं ठाहियूं आहिनि, उहे तस्वीरूं लाजवाब तस्वीरूं आहिनि, जंहिंजी नुमाइश जॾहिं भिटशा में थी त सदर अयूब खान उहे तस्वीरूं ॾिसी इहो चयो छा ॿियो को असमत चुग़ताई जहिड़ो थियो आहे छा? त हुनजी हिकिड़ी पज़ेराई सदर जॉनसन आयो हो 1967 में पाकिस्तान जे दौरे ते। हुन सदर जॉनसन जो ऐं 18 जो जेको फ़ोटो ठाहियो आहे उन में हुन पहिरियों दफ़ो सदर जॉनसन खे पटको पारायो आहे ऐं उन कुल्हे ते अजरक रखी आहे, उनखे अजरक जो पटको ॾेई ऐं उन जी उहा तस्वीर ठाही आहे। माना हुनजे ज़हन में इहो हो त हीउ जेको असांजो कल्चर आहे उहो अमेरिका जे प्रेसिडेंट जहिड़े माण्हू खे बि उहो लिबास पाराए छॾी। ऐं अॼु उनजो नतीजो इहो आहे त अॼु असीं वॾे फ़ख़्र सां जेको बि ॿाहिरां महिमान अचे थो उनखे असीं अजरक ओढायूं था, उनखे सिंधी टोपी पारायूं था। त ज़फ़र काज़मी साहिब जो विज़न जेको हो तमामु वसी हो। हीउ म्यूज़ियम में हुन जेको कमु कयो, हिते वेही जेको आहे गुलनि जो बाग़ हूंदो हो उनजी आबियारी कंदो हो। हीअ जेके डायोरामा ठहियल आहिनि इन्हनि सभिनी खे ॾिसी हिननि वेठा आहियो तव्हीं सभु जेके मुलाज़िम आहियो उन्हनि खे ख़बर आहे त उन केॾी महिनत कई ऐं हुन इन म्यूज़ियम खे ठाहिण सां गॾोगॾु हू तारीख़ जो वॾो ॼाणू हो, हुनजो मुतालो हो वॾो। हू जॾहिं बि तारीख़ ते ॻाल्हाईंदो हो मोमिन बुलू सां या मूंसां या ॿियनि सां त हू तारीख़ जा हवाला ॾींदो हो। उहे तारीख़ जा हवाला चङनि भलनि आलमनि खे बि जेको आहे सो महसूसु कराईंदा हुआ त हीअ त आर्टिस्ट माण्हू आहे, मुसविर आहे, सॼो ॾींहुं वेठो रंग ऐं बुर्श सां ॻाल्हाए, हीअ तारीख़ी ॻाल्हियूं किथां थो करे। ऐं हुन तमामु घणो जेको आहे सो पंहिंजे इंटरव्यूज़ में ऐं पंहिंजे जेके उन जा ॻाल्हियूं आहिनि मां हिन किताब में उन जा तफ़सीली जेके आहिनि से जेके ॻाल्हियूं आहिनि उहे नोट कयूं आहिनि। ऐं पंहिंजो मोमिन बुलो जेको आहे उन बि तमामु घणो संदसि हयाती में कमु कयो, मूं संदसि हयाती में कमु कयो। त साईं ज़फ़र काज़मी जेको आहे उहो हिकिड़ो अज़ीम इंसान बि हो, सिंध परस्त हो। उन सिंध जे कल्चर खे, सिंध जी तहज़ीब खे हिन म्यूज़ियम में गॾु करे दावत ॾिनी आहे सॼी सिंध खे त जेकॾहिं तव्हांखे सिंध घुमणी आहे, सिंध जी तहज़ीब खे ॾिसणो आहे, सिंध जे हुनर कारीगरी ऐं उनजे जेको आहे सो पंहिंजो ॾात खे ॾिसणो आहे, दाव खे ॾिसणो आहे, उहे कुंभर हुजनि, उहे मोची हुजनि, उहे अजरक ठाहिण वारा हुजनि या उहे लोहार हुजनि या उहे पोश जो कमु कंदड़ हुजनि, उहे सभु हिन म्यूज़ियम में मौजूदु आहिनि। ऐं ईअं मौजूदु आहिनि जो ॿाहिरियों माण्हू जेकॾहिं उन्हनि जी वीडियो ठाहींदो त ईअं सम्झंदो त यार हीअ त जहिड़ा जाॻंदा वेठा आहिनि। इहो हिकिड़ो उनजो कमाल आहे। उहो बहितरीनु मुजस्समा साज़ बि हो, उन कई मुजस्समा ठाहिया। ऐं मूंखे अफ़सोस आहे त हिते जॾहिं खां साईं जी मज़ार ठही आहे, हाणे ॾिसो त हीअ काशी जेका आहे सा भॼी भुरी पई आहे, इन ते बि जेको आहे सो रिनोवेट कयो वञे कल्चर डिपार्टमेंट जेको आहे। ऐं साम्हूं हिकिड़ो हिते बोर्ड हणी छॾनि जीअं ॿाहिरां जेको माण्हू सिंध म्यूज़ियम में दाख़िल थिए त उनखे ख़बर पए त साईं ज़फ़र काज़मी जेको हिन म्यूज़ियम जो बानीकारनि मां आहे, जंहिं हिन म्यूज़ियम खे ठाहे उरूज ते पहुचाया, हीअ उनजी मज़ार आहे, हीअ उनजी आख़िरी आरामगाह आहे। हिते ॿ कुल पढ़ंदा वञो। त मुंहिंजी इहा अपील आहे, बल्कि जेको आहे असां सिंधी अदबी संगत ऐं बज़्म रूह रियाण पारां बि इहो मुतालबो था कयूं त हिते ज़फ़र काज़मी साहिब जे लाइ बाक़ाइदे बोर्ड हयो वञे, एरो ठाहियो वञे, तीर ठाहियो वञे, निशान ठाहियो वञे ऐं हिन जे मथां जेको छॾियो आहे उनखे ख़ूबसूरत कयो वञे। ऐं हिन जी जेका काशीगिरी जी जेका आहे, काशीगिरी जी जेके आहिनि टाइल्स वग़ैरह लॻल, उन्हनि खे नए सिर बहितर नमूने ठाहियो वञे। ऐं हिन जी कल्चर डिपार्टमेंट जे पारां बाक़ाइदे हिन जी जेका आहे सा वरसी मल्हाई वञे, अदीबनि आलमनि ऐं आर्टिस्टनि खे घुरायो वञे। मूंखे अफ़सोस आहे त जेकॾहिं हू अपील कनि त जेके आर्ट जा वेठा आहिनि, सईद मंगी वेठो आहे, ऐं पंहिंजो खिलजी वेठो आहे ऐं ॿिया वेठा आहिनि,
उहे अचनि हा उहे उन जे जेको आहे फ़न ऐं फ़िक्र ते जेको आहे सो ॿुधाइनि हा। हीउ रुॻो मुसविर कोन हो, हीउ फ़नकार सां गॾोगॾु हिकिड़ो मुतहरिक मुफ़किर बि हो जंहिं हिकिड़ो फ़िक्र ॾिनो त सिंधियत खे कीअं जेको आहे सो सॼी दुनिया में मुतारिफ़ कराइजे। लंडन में जेके बि नुमाइशूं थियूं, लंडन तां जेके हुन इंटरव्यू ॾिना, उन्हनि सभिनी में हुन सिंध जे हिन तहज़ीब जी, सिंध जे हुनर जी, सिंध जे कारीगरी जी नुमाइशुनि में मकाला पढ़िया ऐं उन्हनि खे इंट्रोड्यूस करायो। लाहौर में जॾहिं बि हर साल फ्लूट लॻंदो हो त केतिरा ई साल ऐं भाई तो 12-13 साल पहिरियों नंबर फ्लूट हैदराबाद जो या सिंध जो थियो आहे, सिर्फ़ु ज़फ़र काज़मी जे करे। ऐं उन्हनि सां गॾु कमु कंदड़ समूरे स्टाफ कई साम्हूं बीठा आहिनि, चाहे उहे नंढी लेवल जा हुजनि या वॾी लेवल जा हुजनि, उन्हनि सभिनी खे मुबारकबाद थो ॾियां। ऐं उन्हनि खे फ़ख़ुरु करणु घुरिजे त हुननि ज़फ़र काज़मी साहिब खे पंहिंजी हयाती में ॾिठो ऐं उन सां गॾु कमु कयो। महिरबानी तव्हां सभिनी जी। तनखा मिठड़ी मिठड़ी मुंहिंजी ॿोली, मन खां मिठड़ी तनखा मिठड़ी मिठड़ी मुंहिंजी ॿोली, मन खां मिठड़ी तनखा मिठड़ी मिठड़ी मुंहिंजी ॿोली। कीअं विसारियां कीअं विसारियां कीअं विसारियां कीअं विसारियां अमड़ ॾिनी जा लोली, हा लोली हाय लोली। मन खां मिठड़ी तन खां मिठड़ी मिठड़ी मुंहिंजी ॿोली, मन खां मिठड़ी तन खां मिठड़ी मिठड़ी मुंहिंजी ॿोली। कीअं विसारियां कीअं विसारियां कीअं विसारियां कीअं विसारियां अमड़ ॾिनी जा लोली, हा लोली हाय लोली। मन खां मिठड़ी तन खां मिठड़ी मिठड़ी मुंहिंजी ॿोली, मन खां मिठड़ी तन खां मिठड़ी मिठड़ी मुंहिंजी ॿोली।
वञा मां उन ॿोलीअ तां, ओ सुहिणा उन ॿोलीअ तां, ओ मिठड़ा उन ॿोलीअ तां, सदके वञा मां उन ॿोलीअ तां, आहियां जंहिंजी ॻोल्ही, जंहिंजी थोरी ॼाण असांजे दिल जी खिड़की खोली, हा खोली, हाय खोली, मन खां मिठड़ी तन खां मिठड़ी, मिठड़ी मुंहिंजी ॿोली, मन खां मिठड़ी तन खां मिठड़ी, मिठड़ी मुंहिंजी ॿोली। कीअं विसारियां, कीअं विसारियां, कीअं विसारियां, कीअं विसारियां, अमड़ ॾिनी जा लोली, हा लोली, हाय लोली, मन खां मिठड़ी तन खां मिठड़ी, मिठड़ी मुंहिंजी ॿोली, मन खां मिठड़ी तन खां मिठड़ी, मिठड़ी मुंहिंजी ॿोली। जहिड़ी हुयसि मलीर में, जहिड़ी हुयसि मलीर में, अलाह हित बि थिया तहिड़ी, पर ॻाल्हि करियां कहिड़ी, काबू रहसि कोट में। हाय असांजा सिंधी प्यारा कॾहिं रहबर थींदा, हाय असांजा सिंधी प्यारा, ओ सुहिणा सिंधी प्यारा, ओ मिठड़ा सिंधी प्यारा, हाय असांजा सिंधी प्यारा कॾहिं रहबर थींदा, जिन जे कारण ज़फ़र असां हीअ जिंदड़ी ऋण में रोली, हा रोली, हाय रोली, मन खां मिठड़ी तन खां मिठड़ी, मिठड़ी मुंहिंजी ॿोली, मन खां मिठड़ी तन खां मिठड़ी, मिठड़ी मुंहिंजी ॿोली। कीअं विसारियां, कीअं विसारियां, कीअं विसारियां, कीअं विसारियां, अमड़ ॾिनी जा लोली, हा लोली, हाय लोली, मन खां मिठड़ी तन खां मिठड़ी, मिठड़ी मुंहिंजी ॿोली, मन खां मिठड़ी तन खां मिठड़ी, मिठड़ी मुंहिंजी ॿोली। अल्लाह अलम अल्लाह मीम मोहम्मद अली अली का जाना, अलम अल्लाह मीम मोहम्मद अली अली का जाना, बाकी अल बल इल बिल उल बुल क्या, डबल तंबूर जब तन जियो में, बाकी तन तन तिल तिल तुल तुल क्या, मौला चा महदानी वसावे, बाकी कण कण किण किण कुण कुण जा, ऐ भुलिया, ऐ भुलिया यार दा मेला होवे, ॾींहुं उहो बागी जुम्मू झंझर चुण चुण जा, हो अला हो मियां, रुम झुम बरसी बादल आया, रुम झुम बरसी बादल आया, छुम छुम छेड़ छिमकाया मां, छुम छुम छेड़ छिमकाया मां, तन अंदर में लॻियूं तवारूं, तन अंदर में लॻियूं तवारूं, अलवीश कजी पाया मां, अलवीश कजी पाया मां, अलवीश कजी पाया पाया, अलवीश कजी पाया मां, अलवीश कजी पाया पाया, अलवीश कजी पाया मां, झुम झुम बरसी बादल आया, छुम छुम छेड़ छिमकाया, अल्लाह 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 अल्लाह, ताल तंबूरा तुर तुटियारूं, बणची बाजा बिगल पिया, अल्लाह ताल तंबूरा तुर तुटियारूं, बणची बाजा बिगल पियारूं, ताल तंबूरा तुर तुटियारूं, बणची बाजा बिगल पियारूं, छेड़ लाल
तूं चुम चुम कारूं शेर मिला तूं चुम चुम कारूं दर दर बीन बजाया मां दर दर बीन बजाया मां दर दर बीन बजाया बजाया दर दर बीन बजाया मां झुम झुम बरसे बादल आया झुम झुम बरसे बादल आया चुम चुम छेर चमकाया मां चुम चुम छेर चमकाया मां झुम झुम बरसे बादल आया चुम चुम छेर चमकाया अल्लाहू अल्लाह अल्लाह अल्लाहू अल्लाह जोगी लाए में दिया में जोरी दिलरी कसे हम जोराऊं जोरी अल्लाह जोगी लाए में दिया में जोरी दिलरी कसे हम जोराऊं जोरी लूं अंदर में लाए हम लोरी लूं अंदर में लाए हम लोरी खाकिल में सिर लाया मां खाकिल में सिर लाया मां खाकिल में सिर लाया लाया खाकिल में सिर लाया मां झुम झुम बरसे बादल आया झुम झुम बरसे बादल आया चुम चुम छेर चमकाया मां चुम चुम छेर चमकाया मां झुम झुम बरसे बादल आया चुम चुम छेर चमकाया अल्लाहू अल्लाह हक अल्लाहू अल्लाह हक अल्लाहू अल्लाह इश्क पुचांग दुनिया लोली जफर अली शाह जलिया जोल अल्लाह इश्क पुचांग दुनिया लोली जफर अली शाह जलिया जोली अल्फ बिना भी नाहे बोली अल्फ बिना भी नाहे बोल बेटे मूर नभाया मां बेटे मूर नभाया मां बेटे मूर नभाया भाया बेटे मूर नभाया मां झुम झुम बरसे बादल आया झुम झुम बरसे बादल आया झुम झुम छेर चमकाया मां झुम झुम छेर चमकाया मां तन अंदर में लगियूं तवारूं तन अंदर में लगियूं तवारूं अलवीश कजी पाया मां अलवीश कजी पाया मां